बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ़कीर साईं, अव्हां जो नालो छा आहे? नालो साईं मुंहिंजो अब्दुल गफ़ूर नूनारी। अब्दुल गफ़ूर नूनारी। जी साईं। ऐं अव्हांजे वालिद साहिब जो? पुनू ख़ान। पुन्नू ख़ान। इहे तव्हांजो ख़ानदान जी पोइते ॿ टे पीढ़ियूं यादि अथव? हा साईं, असांजूं जेके आहिनि से सन में वेठल हुआसीं। असुल सन में वेठल हा, हुआ? असुल सन में वेठल हुआसीं। सैयद बकार वारा हा। उहे उतां आया नाराज़ थी, त उन्हनि सां गॾु पोइ असांजा वॾा बि उन्हनि सां गॾु आया, पोइ हिते ई रहियासीं। इहो अंदाज़ो अथव त कहिड़ी सदीअ में कॾहिं घणियूं पीढ़ियूं पहिरीं इहे हिते आया शिफ्ट इहे थिया? असीं घटि में घटि 10-12 पीढ़ियूं थींदियूं। 10-12 पीढ़ियूं। जी साईं। अव्हांजो उते जेको वॾो हो नूनारनि जो, उन जे नाले यादि अथव? उते कहिड़ो हो जो हिते जेको लॾे आयो उन वॾे जी को नालो? हिते जो यादि आहे, उते वारनि जी कान्हे असांखे यादि। उते यादि हा, कोन्हे? हिते साबू ऐं इनायत। हिते जेके शाह साहिबनि सां लॾे आया बकार वारे पासे साबू ऐं इनायत। जी जी। हिते वारो जेको ही ख़ानदान हो साबू ऐं इनायत में आहे। जी साईं जी। पोइ ही पीसी सरदार जी जमायत में जेको तव्हांजो तअल्लुक़ु आहे, इहो कॾहिं खां शुरू थियो? असुल खां वठी त जेको आहे न, हा। पाकिस्तान ठहे खां अॻु में जेके बि मार्शलूं टे लॻियूं उन खां बि अॻु में जो आहे। माना बचू बादशाह पीरू वज़ीर वारो जेको उन्हनि खां बि अॻु में? अॻु में। ठीकु आहे। भले इहो साबू फ़क़ीर जेको तूं ॿुधाईंदो त इन जे औलाद मां हेठि केरु केरु आहे? साबू फ़क़ीर जी औलाद मां केरु हो? हींअर सही आहिनि, पोटा अथसि, पुट। न, उन थोरो लड़ीअ में हेठि सभु खां पोइ केरु हो, पोइ केरु हो, ईअं स्टेज बाय स्टेज यादि अथई? इहा यादि कान्हे साईं। भला उन्हनि खां पोइ वॾो ॾाढो परॾाॾा मथे थोरो ख़ानदान में? होत फ़क़ीर हो जेको आहे सो गाज़ी बि हुयो। होत फ़क़ीर। होत फ़क़ीर ऐं ठीकु आहे। हाणे जॾहिं तव्हां इनायत ऐं जेके साबू इहे बि गाज़ी माना हुआ फ़क़ीर, इहे ख़िदमत कंदा हुआ, लंगर खाराईंदा हुआ। हाणे ऐं हू गाज़ी ॿुध भले हाणे उन बुनियाद साबू ऐं होत फ़क़ीर जी ॻाल्हि त ॿुधाई न, जी उहे साईं। अंदाज़नि कहिड़े दौर में हुआ, कहिड़े गादी जे दौर में हुआ? इहे साईं हाणे सूरी बादशाह खां अॻु में जा अॻु में कोटधणी बादशाह जे दौर में? जी जी। उन वक़्तु उहे वेठल बकार में हुआ? हा साईं, बकार ऐं डोगरियूं। हा। ऐं नऊं कोट हिते वेठल हुआ। को ख़ासि ॻोठ जो नालो? साईं बकार ख़ासि ॻोठ जो, ऐं जेको आहे डोगरियूं बिठ। डोगरियूं जिते मजीद मंगीरे वारा आहे वेठा? मजीद मंगीरे वारा इहे पर पोइ आया आहिनि। पहिरीं उन्हनि जो थोरो ॿुधायो त मिसाल जेके साबू फ़क़ीर ऐं इनायत फ़क़ीर जी ॻाल्हि थो करी न, त उन्हनि जी बचू बादशाह जे दौर में या हुर तहरीक में को उन्हनि जो किरदारु हो? हा साईं। बचू बादशाह वारो दौर जेको मिसाल साईं सरदारनि जो हुकुम आहे त तव्हां जमायती लंगर खारायो। हाँ। हा साईं। ख़िदमत। ऐं जमायती तौर तरीक़े में संगत कहिड़ी? संगत वरियाम फ़क़ीर साईं, वरियामाणी अॻु असुली वरियामाणी, पोइ यको वरियामाणी। यको वरियामाणी। जी साईं। त उन्हनि जी का कॾहिं दावत थी या पीर सिंह कोटवार जे ज़माने में या साबू फ़क़ीर जी इन्हनि जी दावत या अहिड़ी का उन्हनि जी ख़िदमत मशहूरु अथई? असांखे साईं यादि कोन्हे को। हाँ। बाक़ी असांखे पटधणी जेको आहे सरदार उन जो जेको आहे अवॉर्ड छटधणी बादशाह। हा, छटधणी। ठीकु आहे। भला हू जेको साबू फ़क़ीर इहे ॿुधाईंदो न त उहो जॾहिं वफ़ात करे वियो आहे त उन्हनि जो मड़ मुक़ाम हो किथे? उहो साईं हीअ आहे साड़ फ़क़ीर पीर आहे, डोगरी आहे उते। हा, साड़ फ़क़ीर नारे जी कप ते भर में? हा, मथे डोगरी आहे उते आहे, उते दफ़न थियल आहिनि? जी साईं। ठीकु आहे। हाणे जेको तूं किरदारु थो ॿुधाईं तुंहिंजे नाने वारो जेको हुर तहरीक में सूरी बादशाह जी गाज़ी जे हवाले सां, जी जी, त उन जो नालो छा हो? उनजो साईं होत फ़क़ीर। होत फ़क़ीर? हा। इहो होत फ़क़ीर। त इहो होत फ़क़ीर किथे वेठल हो सूरी बादशाह जे ज़माने में? इहो साईं हीउ जेको कॉलेज आहे जेको इन जे पोएं पासे हिते इनखे चवंदा हुआ डंडो। हीउ जेको सांघड़ वारो कॉलेज आहे? हा। हिते वेठल हो इन जे पोयां। हिते को ख़ासि ॻोठ हो, को नालो, को जिते झोड़े वारो लहो ऐं बंबरा वेठा हुआ? बसि इन झूड़े लाइ जे भरिसां हिते इन खां पोइ थोरो हिते वेठल हो? हिते वेठल हो। पोइ उहो कीअं गाज़ी थियो सूरी बादशाह ज़माने? थोरो इन जी तफ़सील वधीक ॿुधाए। जॾहिं हुकुम थियो त हीउ पोइ वञी आदर थियो घणंग बंगले ते साईं। घणंग बंगले ते? जी साईं। उहो तो ॾिठो नानो तुंहिंजो? हा साईं, मूं ॾिठो। इहो कंहिंसां गॾु थियो गाज़ी त उन वक़्तु पोइ माना उन्हनि जी टोले में जीअं मिसाल तौरु जमायत में पंहिंजा हुआ न साईं, बसि फ़क़ीर जे संग जा हिकिड़ा पंहिंजा टोला हुआ गाज़ी थिया, वरियामाणी जा अलॻि थिया, ईअं सिराई सावण खान वारनि जा अलॻि थिया, त ॿी भला उहो सालिम जमायत में बि थिया। त हीउ जेको तुंहिंजो नानो हुयो जंहिंजो होत फ़क़ीर तो ॿुधाईं, हा साईं, इहे जेके सिराई सावण खान जा आहिनि उन्हनि सां गॾु थियो वञे। उन्हनि सां कुझु उन जा नाला ॿुधाईंदा जिन सां गॾु? पोइ जॾहिं हीउ गाज़ी थियो त पोइ उनजी को किथे को उनजी अंग्रेज़ मिलिट्री सां का मुक़ाबिलो, का वेड़ या कीअं को थोरो तहरीक में किरदार जी ख़बर? साईं पी साईं सरदार खे ख़बर पई त हीउ घर में जेको आहे सो अकेलो आहे। हा। घर केरु कोन अथनि। हा। पोइ हुनखे चई फ़क़ीरनि तोखे जेका इजाज़त आहे तूं बि जेको वञी लंगर खाराए जमाए। लंगर जी ख़िदमत, इहा लंगर जी ख़िदमत मूंखे सम्झाए भला। दरगाह ते हिते दावतुनि माना जिथे बि फ़क़ीर तव्हांखे हुजनि उन्हनि खे लंगर खाराए।
जेके बि अचनि तव्हां वटि हा तव्हां उन्हनि फ़क़ीरनि जी ख़िदमत कयो उन्हनि खे लंगर खारायो। पोइ छा जेके तारिक फ़क़ीर ईंदा हुआ की तारिक ईंदा हुआ छा? हाणे तारीफ़ फ़क़ीर ईंदा, पोइ उन जेके असां मायूं हूंदियूं उन्हनि जो कमु सॼो ॾींहुं हूंदो हो झंड ते अटो पीअं जमायत खे जेको लंगर खाराइणो। माना हो त फ़क़ीर जी हिकिड़ी सुञाणप इहा आहे त जेके तारिक फ़क़ीर ईंदा हुआ जी जी मिसकिन माण्हू जेके दरगाह ते पंधेड़ा वेंदा हुआ हा जी त उन्हनि खे इहो लंगर जी सिस्टम खाराइणु जी, तंहिं जी। वक़्तु चवीं थो त हिते झोड़ेलाए जे भर में हिते किथे वेठल आहे हा नंढे जी हा जी। उन खां पोइ वरी सांगड़ में आया पोइ सां गॾु शहर में आया शहर में। शहर में कॾहिं आया? शहर में जीअं हाणे पाकिस्तान ठहियो उन खां पोइ जॾहिं जेके हिंदू विया हा लॾ पलाण थी जेका थी पोइ हिकिड़ो वाक़ुफ़ माली सो जाइ ॾेई हुयुसि विकिणी। हा हाणे हिते हो फ़क़ीर तूं अची वञे पोइ होत फ़क़ीर हिते ई वेठो हिते अची वेठो। ऐं होत फ़क़ीर जे पोइ हाणे पुटनि में केरु आहे? पुटनि में त हाणे पुटु गुज़ारे वियो आहे बाक़ी पोटा अथसि। हा हा जी पोटा जाम अथसि। पुट इनायत फ़क़ीर इनायत फ़क़ीर मुबारक अली पुट उहे गुज़ारिया आहिनि ॿई। हा उन्हनि जो औलाद आहे। कुझु भला चवीं थो न की तारिक ऐं दरवेश फ़क़ीर हिन वटि ईंदा हुआ भला इहो तारिकनि वारो पासो ई पाण सम्झूं त कुझु सम्झूं त कहिड़ा तारिक ऐं कहिड़ा फ़क़ीर कुझु नाले वारा फ़क़ीर हिन वटि ईंदा हुआ को गाज़ी ईंदा हुजनि? यादि कोन्हे। अव्हांखे मालूमात आहे हिन बारे में थोरी? हा भला ठीकु आहे इहो थोरो मुनासिबु ऐं पोइ इहो फ़क़ीर जेको गुज़ारियो त पोइ उनखे किथे दफ़न कयो वियो? साईं उहो वसियत करे वियो त मूंखे जेको ई हुरन जो कुमा सांगड़ में आहे जेको कुबन वारो इन में दफ़न कजो मूंखे असुल त मुक़ाम होॾे ई आहे पर हू वसियत करे वियो असुल क़ब्रस्तान आहे बकार हो असुल बकार आहे सांगड़ सांगड़ में। ऐं कहिड़े सन में वफ़ात करे होत फ़क़ीर? यादि कोन्हे अंदाज़न 20-25 साल 30 थिया हूंदा? सही 40-50 मथे थी विया माना पुराणी ॻाल्हि आहे। 50 साल थी विया। हा इहो जेको 65 वारी जंग खां पोइ वफ़ात कई या 71-65 उन खां वॻ में माना काफ़ी अर्सो थियो आहे। इहो ॿियो अव्हांजे ख़ानदान मां को हुर तहरीक में या जमायत में कोड़ो को किरदारु ॿियो नथो ज़ाहिर होत फ़क़ीर खां सवाइ कोन्हे? होत फ़क़ीर ऐं साबू फ़क़ीर जी ॻाल्हि था कयो? हा साबू फ़क़ीर इनायत फ़क़ीर फ़क़ीर जी इन्हनि टिनि जी ॻाल्हि आहे। जी जी ठीकु आहे भले ठीकु।